दुनिया में किथे बि मिसाल नथो मिले। सक़ाफ़ती वरिसे जो हिकु अलॻि ओञाण रखंदड़ सिंध जे मिठड़नि माण्हुनि में मालवंद मारू माण्हुनि जी ज़िंदगी जो बि हिकु अलॻि ख़ूबसूरत झिरणनि जहिड़ो अहवालु अॼु बि झंगनि झरनि बस्तियुनि ऐं वाहणनि में ॾिसी सघिजे थो। लतीफ़ सरकार बि अहिड़नि माण्हुनि जी ज़िंदगीअ खे पंहिंजी शाइरी जो महवर बणायो आहे। पर सिंध जे लोक दास्ताननि ऐं शहरनि में पिणु उन जी अक्कासी नज़र अचे थी। सुर सुहिणी में लतीफ़ सरकार सुहिणी जी वार्ता माल जे चढ़नि जी वाखाण में बयानु कंदे चयो आहे त अजूं सभु अंदाम चढ़नि मुंहिंजा जोरिया लारनि जा लहूं लाए सा कीअं अचियां आम। साॻी वक़्तु मारवी जे दास्ताननि में पिणु बकराड़नि ऐं मालवंद मारो माण्हुनि जो ज़िक्र मिले थो। जी उहा रवायत मौजूदा जदीद साइंसी दौर में बि साॻी नमूने जीअं जो तीअं बरक़रार रही आहे। उहा ॿी ॻाल्हि आहे त उन कल्चर जी तक़ाज़ा में थोरो घणो फ़र्क़ु ज़रूरु आयो आहे। पर पोइ बि सिंध जा उहे मालवंद मारू माण्हू पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण में हिकु अलॻि सुञाणप रखनि था। सिंध में माल चारींदड़ शख़्स खे धनार या धराड़ चइबो आहे। धनार सां गॾु लठ कुहाड़ी या ॾंडो हूंदो आहे। ॾंडे या लठ सां हिन खे माल वारण या हकलण में मदद मिलंदी आहे, जॾहिं त कुहाड़ी सां उहो मुख़्तलिफ़ वणनि तां टारियूं ॿूर ऐं पलड़ा लाहे माल खे खाराईंदो आहे। धनार जी उमिरि जो को ख़ासि हिसो मुक़ररु थियल त नाहे हूंदो, पर अक्सर करे 6 खां 12 सालनि जी ॼमार जा ॿारड़ा वधीक माल चारींदे ॾिठा विया आहिनि। उन्हनि जो हिकु सबबु इहो बि आहे त संदनि माइट असलूका मालवंद रहिया आहिनि। उन करे उन्हनि जो माल सां घणो चाह रहियो आहे। ॿियो त घणा ख़ानदान मुआशी तौरु कमज़ोर बि रहंदा पिया आहिनि। तंहिं करे उहे पंहिंजनि ॿारनि ते तइलीम जो ख़र्चो न करे सघनि ऐं घर जो गाॾो हलाइण लाइ नंढड़नि ॿारनि खे माल चारण वारे कम ते लॻाए छॾीनि था। नंढनि ॿारनि खां अलावा नौजवान छोकिरा मर्द औरतूं ऐं ॿोड़ा माण्हू पिणु माल चारे पंहिंजी अबाणी किरत खे ज़िंदा रखियो आहे। हूअं त सिंध जो ग़रीब तरीन तबिको माल सां घणो विचिड़ियल रहे थो, पर हिन वक़्तु सिंध जा 2 क़बीला तमामु घणा अॻिते ऐं मशहूरु आहिनि, जंहिंमें हिकु क़बीलो जत बिरादरी जो आहे त ॿियो क़बीलो वरी रेॿारनि जो आहे। जत ऐं रेबारी क़बीले जा धनार न रुॻो पंहिंजनि ॻोठनि जे आसपास में माल चारींदा आहिनि, पर उहे परे परे ताईं माल काहे वेंदा आहिनि। माल जे चारे लाइ जेकॾहिं हिननि खे रद पलाण करणी पवंदी आहे त तॾहिं बि हू पंहिंजा पखड़ा पटे उन ई जाइ ते वञी कढींदा आहिनि। बचपन खां माल चारण जे करे घणा ॿार तइलीम खां पासिया रही अणपढ़ियली रहिजी वञनि था, पर अणपढ़ियल हूंदे बि हिननि में तख़लीक़ी सलाहियतूं मौजूदु हुजनि थियूं। उनजो चिटो सबूत उहो पिणु आहे त ॻोठ वली मोहम्मद मलकाणी जो अलाह बख़्श बकरार हिकु सुठो शाइर थी गुज़रियो आहे, जंहिंजो हिकु अदद किताब पिणु छपियल आहे। जॾहिं त सिंध जो मशहूरु फ़नकार जलाल जांजो पिणु शुरूआती दौर में जंग में ॿकरियूं चारींदो।
बेरीशे दे हथ विच रीश न देवी उदे पटन दा इतबार नहीं हिक मासूक ते 100 आशिक इहा रोज दी उड़दी झार नहीं हुण मुलाज़िम ओ चुप चा कर खा पिछले सन विच मार नहीं दर्द दा दिल के अजना आह मिठा तो प्यार में दर्द दा दिल के अजना धराड़ जॾहिं पंहिंजो माल काए झंग मुंहुं कंदा आहिनि त बकरारनि जी तवार रिढारनि जी कूक मींहनि ढगनि जे चढ़नि जा आवाज़ सुबुह थियण जी अलामत बणिबा आहिनि। सिंध जे धराड़नि मालवंद मारू बाण जी ज़िंदगी ॾाढी ख़ूबसूरत रोमांटिक ऐं तजुस्सुस सां भरपूर हूंदी। बकरार धण सां गॾु पंहिंजे खाधे पीते जो सामान साण खणनि था त झंग में वरी वानकाई में साई पटण महिल कंहिं घाटे वण हेठि वेही बांसुरी ॿोड़ींदो या चंग जे सुरनि जा आलाप उथारे अखियुनि जे ॿोलियुनि सां गॾु संगीत जी सदा में गुम रहंदा आहिनि। अगाटे ज़माने में धनार पाण सां गॾु रेडियो टेप रिकॉर्डर रखंदा हुआ। उन्हनि ते गीत या मुल्की ख़बरूं ॿुधी दिलि विंदराईंदा हुआ। पर हाणे हिननि वटि जदीद दौर जी इजाद मोबाइल फ़ोन या वरी MP3 गॾु हूंदो आहे। हिननि माण्हुनि खे चार्जिंग जो ओणो त हूअं बि न हूंदो आहे छाकाणि त हिकु नंढड़ी सोलर प्लेट पुठनि ते ॿधी मोबाइल जी बैटरी चार्ज करे मेमोरी कार्ड ते गाना ॿुधी दिलि विंदराईंदा आहिनि। अकेलाई दौरान पंहिंजे मुंहुं ॻाइण ऐं झुंगारण जो पिणु वॾो शौक़ु हूंदो आहे। अक्सर करे घणनि जो आवाज़ एॾो त मिठो ऐं सुरीलो हूंदो आहे जो दिलि पई चवंदी आहे त हर हर साणनि गॾु वेही खाउन गीत ॿुधजनि। दिलड़ी तरुण खां मूंखे तो विञाए छॾियो सोहिणा खिलण खां झल झल जे नथी मुंहिंजी दिलड़ी तरुण खां मूंखे तो विञाए छॾियो सोहिणा खिलण खां जेसी ताईं माल झंग में चरंदो रहंदो आहे मालवंद मारू माण्हू ॿिनि परनि जी मानी पाण सां गॾु खणंदा आहिनि। जॾहिं बुख लॻेनि त उते ॿकरियुनि ढगियुनि मां खीर दुही खाई पीअ मौज कनि। अरे मैं 5 वर्ष का तो हो गया
जॾहिं त के धराड़ वीचारा ॾींहं जो मानी बि न खाइनि ऐं बुख ते ई गुज़ारो करे पंहिंजे माल खे ख़ुशि रखी राति जो घर अची मानी खाइनि। बाक़ी पाणी जो बंदोबस्तु पको कनि। उन लाइ सुतली जी ॿोरी या कपिड़े जे ढक सां वेढ़ियल पाणी जी बोतल बि हमेशह हिननि सां रहंदी आहे। उनखां सवाइ ॻुड़ चांहि जी पती टुआल में ॿधी खणंदा आहिनि। जॾहिं बि चांहि जी ॿाड़ लॻनि त माल मां खीरु दुही चांहि ठाहे चुस्का वठी पंहिंजी ज़िंदगी खे इंजॉय कंदा आहिनि। सिंध जे मालवंद माण्हुनि ख़ासि ख़ूबी इहा बि आहे त उहो झंग में माल चारींदे पंहिंजी बांदकाई खे अजायो विञाइण बदिरां ॾिठनि ॿकरियुनि जे वारनि ऐं उन मां ढेरियूं ठाहे रसा बि वटींदा रहनि, जेके वरी मार्केट में विकिरो करे पंहिंजी मुआशी पुराए जो कोरियो करे पंहिंजनि बचनि जी रोज़ी कमाइनि था। साॻिए वक़्तु गानियूं ठाहिण जो हुनर बि उहे झंग में माल चारण दौरान सर अंजाम ॾियनि था। हिननि मालवंद मारू माण्हुनि पंहिंजो हिकु अलॻि कसर इहो बि आहे त उहो माल जो इलाजु पाण कंदा आहिनि। ख़ुदा न ख़्वास्ता माल में का बीमारी अचे या माल जे थणनि में खीर जे घटिजण जो को सबबु बणिजे त ही उन जो इलाजु बि पंहिंजे देसी टोटकनि वसीले कंदा आहिनि। मौजूदा साइंसी दौर में अंग्रेज़ी दवाउनि ते संदन यकीन तमामु घटि हूंदो आहे। उन करे हिननि वटि पंहिंजा गुर टोटका फीणा ऐं जड़ी ॿूटियुनि जो इलाजु हूंदो आहे। त असांजे अखि में हिकिड़ो कुदरती फुलो पइजी वेंदो आहे त हुनखे असांजी जेको पंहिंजी कंडी थींदी आहे सिंध में जेको मनी उहो कंडी जेको हुनजो रस कढाए असां हुनखे लॻाईंदा आहियूं त फुलो ख़तमु थी वेंदो आहे। पंहिंजी कोशिशि कंदा आहियूं हुन मां थी वेंदो आहे सही। ॿियो सिंदूर बि लॻाईंदा आहियूं, हथ जो इलाजु इहो बि आहे पंहिंजो। ऐं ॿियो जेको पेट में सूरु पवंदो आहे का घड़ी त हथ जो असां कुझु खीर बि यारी ॿारी कंदा आहियूं, माना खीर कढाए पीराईंदा आहियूं, हुन में बि सही थी वेंदो आहे। ऐं ॿियो इहो जेको चीक थींदी आहे न ॿकरियुनि खे हिकिड़ो लॻंदा आहिनि, हुनखे जमुन या पन कुटे ऐं थोरो खंडु मिलाए पीआरींदा आहियूं, हुन में बि सही थी वेंदा आहिनि। जेको त माना बाक़ी पेशाब जा बंदि हिकिड़ो वल थींदी आहे, हिकिड़ो आहे थिए थो मिड़ई कुदरती हिकिड़ो वाटर वाटर बंदरनि ते थिए थो, उहो असां पीआरियूं था, उन्हनि मां बि पेशाब वेशाब माना सही थी वेंदो आहे, खुली वेंदो आहे। सिंध जे सक़ाफ़ती ओञाणनि में धराड़नि ऐं बकरारनि जो इहो तबिको जेतिरे क़दुरु ग़रीब ऐं मिसकीन आहे, ओतिरे क़दुरु हिननि वटि मोहबतनि ऐं ख़ुलूस जा बि गुण भरियल आहिनि। वाट वेंदड़ मुसाफ़िरनि खे पंहिंजी महिमान नवाज़ी जो बि फ़र्ज़ु अदा करण में न घटाईंदा आहिनि। पाणी पीआरणु चांहि पीआरण जी सलाह आणण बि हू पंहिंजे ईशान वटां सम्झंदा आहिनि। हिननि मिसकिन मारूड़नि वहिंवारनि जो बि ओलिया न वॾनि ते वॾो इत्काद हूंदो आहे। हू पंहिंजे माल जी ख़ैरात बि कनि त बास बि बासीनि त जीअं संदन माल जो वाधारो थिए। जंग में माल चारण दौरान धराड़
केतिरनि ई तकलीफ़नि खे पिणु मुंहुं ॾियनि था। कंठनि वारनि रस्तनि, निंगरनि कॾनि खोॿनि ऐं दड़नि धिकनि तां गुज़री खेनि पंहिंजे माल जी पोयां हलणो पवे थो, जंहिं सबबु कॾहिं संदनि जूता छिॿी पवंदा आहिनि त कॾहिं वरी पेरनि में कंडा चुभी पवण करे पेर ज़ख़्मी बि थी पवंदा आहिनि। सख़्तु गर्मियुनि वारनि ॾींहंनि में जॾहिं धरती तपी टांडो थी पवंदी आहे त न रुॻो लुखु हिननि खे साड़ींदी आहे, पर माल खे पिणु साकाए विझंदी आहे। तंहिं करे धराड़ पाण समेत माल जे बचाव ख़ातिर कंहिं साए वण जी छांव ॻोल्हींदा आहिनि। हिते कुझु देरि माल खे साई ॾियण सां गॾु पाण बि दम पटींदा आहिनि। गर्मियुनि वारनि ॾींहंनि में सिंध में जॾहिं सावणी जा मींहं कारनि ककरनि जा वेस करे बरपटनि ऐं पोठनि ते वसकार कनि था त हिननि जे ख़ुशियुनि में वेतर इज़ाफ़ो थी वञे थो। वण मैदान सावा सताबा थियनि था, खिवणनि जा खेल थियनि था त संदनि झूंगा जो अंदाज़ बि अलबेले गीतनि में हिकु नओं रूह विझी अजीब रोमांस खे जनम ॾिए थो। पंहिंजी माल जी जान जो एतिरो त ऊनो हूंदो आहे जो हू सीअ खां बचाव लाइ माल जा अलॻि घर बि ठाहिनि था। घणनि मालवंत माण्हुनि जो उहो शौक़ु या ईअं खणी चइजे त माल जी चोरी खां बचण लाइ माल जे वलर सां गॾु कुतो बि रखंदा आहिनि। कुते जो बि माल सां अहिड़ो त नीह ऐं मोहबत जुड़ी वञे थी जो सॼो ॾींहुं पियो माल सां गॾु हलंदो आहे, पर मजाल आहे त हू कंहिं रिठ ॿकरी ते भौंके। माल सां कुते जी वफ़ादारी जा केतिरा ई मिसाल मिलनि था, पर माल जी वाड़ी ॿारहां सॼी राति जागी माल जी हिफ़ाज़त करण बि हिकु अहम ऐं वॾी वफ़ादारी में शामिल थिए थो। सच त सिंध जी सकाफ़ती सूं हिननि मालवंद मारड़ुनि जी ज़िंदगीअ सां हिकु नओं रूह विझी वञे। जॾहिं सुबुह वेल माल जे वलरनि ऐं धरनि सां पंहिंजे घरनि दोड़नि वाड़नि मां निकिरी झंगनि जो रुख कनि था त पखियुनि जे मिठियुनि लातियुनि में संदनि बोड़ींदनि बांसुरियुनि ऐं चंग जे आवाज़ काइनात जे हुस्न में हिकु नओं रूप भरे थो छॾे। साईं सदाईं करीं मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार,
आलम सब आबाद करें। चंद्र जुड़े ओ अल्लाह चंद्र जुड़े माल छोड़े रात कुटे थे अल्लाह पाक कुटे थे।